नाज़रीन, प्यारो स्टेशन जो मुख्य रोड गुज़िरियल केतिरनि सालनि खां मरम्मत न थियण करे तबाह थी वियो आहे, जंहिं सबबु शहरी तौरु ट्रांसपोर्ट अमलो सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था तनवीर मेमण जी ही रिपोर्ट। हिन महिल असां मौजूदु आहियूं प्यारो पार्ट लिंक रोड ते, जेको गुज़िरियल 20 सालनि खां वठी जंहिंजी मरम्मत न थी सघी आहे, जंहिंजे करे आवाम खे सफ़र जे सहूलियतुनि में तमामु घणी मुश्किलातूं पेश अचनि। ऐं गुज़िरियल 5 सालनि खां मिल हलंदड़ आहे न्यू दादू शुगर मिल्स, त उन जो कमंद जो लोड जेको टननि जी सूरत में तव्हां टपे पियो, उन जे करे भई जेको लिंक नंढिड़ो रोड आहे उहो मुकमल तबाह थी वियो आहे। अचो त उन बाबति आवाम सां हितां जेके गुज़रंदड़ जेके रोड तां जेके या जेके आसपास जा रहंदड़ माण्हू आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। रोड ठहे न भलो आहे न असांजे लाइ, छा न रोड जो हाल सफ़ा बुरो लॻो पियो आहे। असां जे तर में असांजे पंहिंजे तालुके में शुगर मिल दादू आहे, उन्हनि जो वधि में वधि जेको सो हुअणु खपे सिस्टम, उहो बि कोन्हे को, उहे बि नथा कनि। असांजा MNA MPA सैयद मोहम्मद शाह उन खां घुरे त असांखे हे 20 सालनि खां वठी रोड जी बुरी हालत आहे। माण्हू परेशान आहिनि, गाॾियूं हर शइ हिते पर एक्सीडेंट था थियनि। माण्हू परे वञण जा डिलीवरी जो सिस्टम आहे, उन जे लाइ उन्हनि खे मसइलो आहे, हर माण्हूअ जे लाइ मसइलो आहे, सभु माण्हू परेशान आहिनि। प्यारो पार्ट लिंक रोड तां सफ़र कंदड़ आवाम जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि खे सफ़री सहूलियतुनि मिलण जे बजाए मुश्किलातूं पेश अचनि पियूं। उन बाबति उन्हनि MNN TV सां ॻाल्हियूं कयूं। उन्हनि जो चवणु हुयो त गुज़िरियल 5 सालनि खां न्यू दादू शुगर मिल्स जे हलण जे करे जेको कमंद जो लोड आहे उन सबब जे करे हीउ जेको रोड में रहियो खुयो नूर हुयो उहो बि तबाह थी वियो आहे ऐं रोड 6 जो 6 किलोमीटर मुकमल तौर ते तबाह थी वियो आहे। उन्हनि मुतालबो कंदे चयो त जेको आहे सो हिन रोड खे जल्द खां जल्द तामीर करे आवाम लाइ सहूलियत पैदा कई वञे। रिपोर्टिंग टीम सां गॾु तनवीर मेमण, MNN न्यूज़, प्यारो स्टेशन।